अस्सलाम वालेकुम। वेलकम सालेबर एनसाइक्लोपीडिया। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबीअत सही आहे? अॼु पाण बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था PST जी तैयारी। ईअं असां इंशाल्लाह JEST जूं खोड़ वीडियो अपलोड कयल आहिनि ऐं HST जूं ज़रूरु कंदासीं ऐं इंशाल्लाह हर साइड खां, हर एंगल खां, हर डायमेंशन खां असां तव्हांखे आगाह कंदासीं। ऐं सभिनी खां ख़ुशी असांखे तॾहिं थींदी आहे वधीक जॾहिं असांजे करे कंहिंजी मदद थिए। मां पाण टीचर आहियां ऐं कसम सां वॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मुंहिंजे करे कंहिंखे का बि ॻाल्हि सम्झ अची वेंदी आहे। ऐं इन ख़ुशी खे वधाइण लाइ या मुंहिंजे दिलि खे वधाइण लाइ तव्हांजी महिरबानी थींदी त तव्हां डिफरेंस ग्रुप में जीअं तव्हांखे वीडियो मिले ऐं तव्हांखे जेकॾहिं पसंदि अचे तव्हां डिफरेंस ग्रुप में शेयर कयो, जीअं में वधि में वधि माण्हू इन खां फ़ाइदो वठी सघनि। ठीकु आहे, हाणे पाण अचूं था सुवाल जी तरफ़। ही PST जो जेको टेस्ट थियो हुयो हुन में सुवालु आयो त बाबा जेको मैथ पोर्शन जो आहे 56 नंबर सुवाल आहे। हिन में छा थो चए त 72% कैन बी रिटन एज इन डेसिमल फ्रैक्शन। ठीकु आहे, ही सुवाल आहे जेको पास्ट पेपर में आयो। बाक़ी ही सवाल असां पहिरियों कंदासीं जेको असां पाण ठातो आहे साॻी तरह। त 72% कैन बी रिटन एज इन कॉमन फ्रैक्शन, मतिलबु आम अणपूर में पाण 72% खे कीअं लिखूं। ही पाण खे लिखणु अची वेंदो त ही सवलो थी वेंदो, छो जो हिन में ही इस्तेमालु थियल आहे। ठीकु आहे, हाणे 72% खे पाण कॉमन फ्रैक्शन में कीअं लिखंदाऊं, सफ़ा सवलो आहे। ही 72 भाङे 100। ठीकु आहे, ही परसेंटेज जो मतिलबु ई हूंदो आहे त 100 मां, ठीकु आहे, 100 मां 72। त ही हिन जो बि ही मतिलबु आहे त 100 हिसा टोटल हुया जंहिंमां 72 हिसा जेका आहिनि हू ही मथे लिखियल आहिनि। सही थी वियो, सफ़ा इज़ी आहे। मतिलबु तव्हां निशानी ख़तमु करे 100 सां वंड करे छॾिणो आहे त ही छा जे बराबरि थी वेंदो, ही कॉमन फ्रैक्शन थी वियो। 72% जेको आहे हू इन जे बराबरि। ईअं पाण ॿियूं मिसालूं बि कयूं था। 25% ही छा जे बराबरि थींदो, 25% बराबरि थींदो 25/100। सही थी वियो। हाणे तव्हां इनखे सिंप्लीफाई करे बि लिखी सघो था। ही त ईअं डायरेक्ट थी वियो। जेकॾहिं सिंप्लीफाइड फॉर्म में लिखणो हुजे त पोइ तव्हां मथे ऐं हेठे ते साॻियो ई खोड़ो हणंदो, पोइ सिंप्लीफाइड थींदो। हाणे ॾिसो, 25 ते 25 जो बि खोड़ो लॻंदो ऐं 100 ते बि 25 जो लॻंदो। 25 जो इन ते पढ़ियोसीं 25 ते त 1 भेरे लॻो ऐं 100 ते 25 जो पढ़ियोसीं त 4 भेरे लॻो। ठीकु आहे, ही मथियों मथे लिखियोसीं, ही हेठियों ही हेठि, 1/4। ही इनकी सिंप्लीफाइड फॉर्म आहे। बाक़ी ईअं 25% के जेकॾहिं कॉमन फ्रैक्शन में सीधो कॉमन फ्रैक्शन में सिंप्लीफाइड फॉर्म न हुजे त कीअं लिखंदासीं, 25 खे बसि डिवाइड करे छॾिणो आहे 100 सां। ईअं पाण हिकु ॿी मिसाल वठूं था। ही पहिरीं थी वई, ही ॿी ऐं ही टी। हिन में छा थो चए त फ़र्ज़ु कयो 50% खे पाण कॉमन फ्रैक्शन में तब्दील करनो आहे आम अणपूर में। तो कुझु न आहे करिणो, 50 खे ख़ाली 100 सां वंड करे छॾिणो। ही मतिलबु सिंप्लीफाइड फॉर्म न आहे। बाक़ी ही इन जो मतिलबु तब्दील थी वियो कॉमन फ्रैक्शन में। जेकॾहिं ऑप्शन जेका तव्हांखे मिलियल हुजणु हुन में ही न मिले, ही हुजे ई न, त पोइ तव्हां सिंप्लीफाइड फॉर्म में चेक कंदो। हाणे ॾिसो, 50 जो खोड़ो 50 ते बि लॻे थो ऐं 100 ते बि। 50 थियो ऐं 50 जो 100 ते घणे भेरे लॻो, 2 भेरे, ही 2। सिंप्लीफाइड फॉर्म पाण छा लिखंदासीं, 1/2। पहिरियों ही ॻोल्हिजो, 50 जो जेकॾहिं लिखियलु हुजे 50% जो कॉमन फ्रैक्शन में छा थींदो, पहिरियों ही ॻोल्हियो 50/100 मिले थो, नथो मिले त इन जी सिंप्लीफाइड फॉर्म में इनखे चेंज करे वठो 1/2। उमेदु आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे इन जे बारे में हू तव्हां कमेंट में पुछी सघो था। ऐं परसेंटेज जे बारे में असांजी खोड़ वीडियो आहिनि जेके डिस्क्रिप्शन में मिलियल आहिनि, हू बि तव्हां ॾिसी सघो था। खोड़ वीडियो ठातियूं आहिनि, परसेंटेज जो पूरो चैप्टर आहे। ही पाण इन करे करायूं पिया त जीअं ई पास्ट पेपर वारा हू सॉल्व थी सघनि। हाणे अची वञो इन ते। 72% कैन बी रिटन एज इन डेसिमल फ्रैक्शन, मतिलबु 72% खे पाण डेसिमल फ्रैक्शन में लिखणो। कीअं लिखिबो हू पाण कंदासीं। हाणे 72% आहे, ठीकु आहे, 72%। पहिरियों त पाण इनखे आम फ्रैक्शन में चेंज कंदासीं, कॉमन फ्रैक्शन में। 72
आम फ्रैक्शन में तब्दील थी वई 72/100 ही जेको पाण हिते कयो हाणे ख़बर पई त ही इस्तेमालु थियो आहे हिन में। हाणे पाण छा कंदासीं डेसिमल फ्रैक्शन जो मतिलबु हूंदो आहे त मथे खे हेठे सां वंड करे ऐं पॉइंटनि में डेसिमल में मतिलबु ॾाई अणपूर में लिखणो। त पाण छा कंदा आहियूं मथे खे मतिलबु 72 खे वंड करे छॾंदासीं डिवाइड करे छॾंदासीं 100 सां त पंहिंजो जवाबु ईंदो 0.72। ठीकु आहे, ईअं कंदासीं पाण 72 खे वंड कंदासीं 100 सां। ठीकु आहे, खोड़ो न लॻो 72 ते खोड़ो नथो लॻे 100 जो त पाण 0 ॾेई हेॾे ॾाई ॾींदासीं, ॾाई ॾींदीसीं। हाणे हेॾे बि 0 अची वेंदी 720 थी विया त हाणे 100 जो घणे भेरे लॻो 7 भेरे 700 थियो, बाक़ी 20 बचिया। हाणे ॾाई आयल आहे त पाण हेॾे 0 ॾेई सघूं था 200 थी विया। हाणे 100 जो 200 ते घणे भेरे लॻो 2 भेरे 0 बचियो। मतिलबु ही तब्दील थी वियो 72/100 तब्दील थी वियो डेसिमल फ्रैक्शन में 0.72। ठीकु आहे, सफ़ा सवलो आहे नी। हाणे पाण हिकु ॿी मिसाल कयूं था। ही जेको 25% खे पाण डेसिमल फ्रैक्शन में चेंज करिणो हुजे त पाण कीअं कंदासीं। साॻियो इनखे पहिरियों आम फ्रैक्शन में चेंज कजे, या आम फ्रैक्शन में चेंज थी। हिते ई जेकॾहिं डायरेक्ट तव्हां 25 खे वंड कंदो 100 सां त खोड़ो न लॻो त पाण 0 ॾेई ॾाई ॾेई त हेॾे 0 ॾींदासीं 250 थी वियो, मतिलबु 250 थी वियो। हाणे घणे भेरे खोड़ो लॻो 100 जो 250 ते 2 भेरे 200 बकाया बचिया 50 त 2.5 अॻे आयल आहे त पाण हेॾे 0 ॾेई सघूं था। सही थी वियो। हाणे 500 ते 100 जो घणे भेरे लॻो 5 भेरे, हे 5 भेरे बाक़ी 0। सही थी वियो। मतिलबु 25% चेंज थी वियो डेसिमल फ्रैक्शन में जेको थियो 0.25। ईअं तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां बि करे ऐं मूंखे चेक कराए सघो था। कमेंट में तव्हां हू पंहिंजो हिसाब जेको तव्हां कयो हू लिखी ॾियो, कमेंट करे छॾियो, मां उनखे चेक कंदुमि त वाह सही आहे की न। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।